रियासती मिठलाबाद स्टाफ वटि पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो भरिया लिंक रोड ते सख़्त एहतजाज मुज़ाहिरो। रियासती पुलिस दुकानदार वकार कीरियो खे दुकान तां ज़ोरे खंभे खणी वञण जी कोशिश। पालिजी दुकानदारनि जे विच में अचण ते पुलिस खिसकी वई। मिठलाबाद जे दुकानदारनि वकार कीरियो, नाज़िम कीरियो, नईम कीरियो, अली मदद कीरियो, ख़ालिद बिरोही ऐं फैसल बिरोही जी अॻवानी में सख़्त एहतजाज कयो वियो। इन सिलसिले में एहतजाज कंदड़ दुकानदारनि वकार कीरियो ॿुधायो त 1 साल अॻु रियासती पुलिस मूंखे मैन पुड़ी केस में चालान कयो हो, जंहिं बाद मां पाक किताब ते तौबा करे इज़त जो रोज़गार कयां पियो। पुलिस बिना जवाज़ हाणे मूंखे तंग करे पई ऐं पैसनि जी घुर करे थी। पैसा न ॾियण ते गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल करे धमकियूं ॾिनी पई वञनि। DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरफ़ फ़िरोज़ समेत वसवारनि खां अपील कई त पुलिस जी अहिड़ी रवता ऐं नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे ऐं मूंखे इज़त जो रोज़गार करणु ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।